उन्हनि चयो पिया तुंहिंजी शादी पई थी? जी न मुंहिंजी मम्मी पे तव्हां पाण केरु आहियो? छा ॿुधायूं असां सां ज़ुल्म थियो आहे। असांजी छोकिरी कोर्ट में पेश कयूं न असांखे ॾिनो ऐं थाणे में ई असांजी छोकिरी गायब करे 5 ॾींहं थिया आहिनि। असीं रड़ियूं पिया करियूं केरु पंहिंजी इज़तूं लुटाईंदो वॾनि खां। हुकूमत छा जी इनकी बच्ची इनके हवाले की है। उमरकोट पुलिस पारां 6 ॾींहं अॻु मुबैना जबरी परणे खां बचायल 13 सालनि जी नींगरी अमीशा ख़ासखेली जे थाणे तां गुम थियण वारो मामलो गुझारत बणिजी वियो आहे। अमीशा जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस नींगरी खे तर जे बासर वॾेरनि जे हवाले करे छॾियो आहे। अमीशा जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस वॾेरनि जी वंगार वहण वारो कुधो कमु कयो आहे। हुननि मुतालबो कयो त IG सिंध ऐं वॾो वज़ीर मामले जो नोटिस वठी नींगरी खे फौरी तौर बाज़ियाब कराइनि। नींगरी खे थाणे तां अगवा कंदड़ ऐं उन्हनि जी साथारी बणियल लेडी SHO खुशबख्त ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। छा ॿुधायूं असां सां ज़ुल्म थियो आहे। असांजी छोकिरी खजी वई आहे। मुंहिंजे छोकिरनि जी शादी हुई उन खे हटाए सभिनी खे मारे कुटे असांजी छोकिरी मासूम खे खणी विया आहिनि वठी विया आहिनि ज़बरदस्ती अलाए केॾां गुम करे छॾी आहे। मुंहिंजी छोकिरी मूंखे मिले पुलिस वारी खई आहे। पली गॾु हुआ फैज़ अली गॾु हुओ सैफला गॾु हुओ आसरनि में असांखे रखियो आहे। कंहिंखे न चयो कंहिंखे न पुकारियो की छोकिरी मिलंदी। ज़मीनदार असांखे कुझु न धमकाए थो चए थो असां त कर्ज़ आहे ते वॾेर सैफला ऐं फैज़ली हुतां पुलिस वठी आया आहिनि। पुलिस वारी उहा बि गॾु हुई ऐं असांजी छोकिरी गॾु खणी आहियूं ऐं असांखे असां पंहिंजी पुलिस वारी गाॾी में असांजी छोकिरी पलीन पंहिंजी गाॾी में खणी आई थाणे ते आया आहिनि। अचूं असां कोर्ट में पेश कंदा न असांजी छोकिरी कोर्ट में पेश कयूं न असांखे ॾिनो ऐं थाणे में ई असांजी छोकिरी गायब करे 5 ॾींहं थिया आहिनि। असीं रड़ियूं पिया करियूं असांखे केरु न आहे। वॾो जेके वॾेरा आहिनि पंहिंजा सभु पाण में सलाह में आहिनि। असांजी मासूम असांखे खपे अमीशा असांखे अमीशा ई खपे इंसाफ़ खपे। असीं ग़रीब आहियूं असांखे मासूम असांजी छोकिरी असीं मासूम खपे। जाम ज़ुल्म कयो आहे। ज़ुल्म कंदा अचनि विया केरु पंहिंजी इज़तूं लुटाईंदो वॾेरनि खां। हुकूमत छा जी हुकूमत छा जी ॻाल्हि आहे। असीं कंहिंखे चऊं कंहिंखे चऊं। लेडी SHO खुशबख्त जो चवणु आहे त उन्हनि नींगरी खे हिफ़ाज़ती तहवील में वरितो हो। बाद में वारसनि पारां सनद शादी न कराइण जी ज़मानत ॾियण ते खेसि इलाइक़े जे चङनि मुड़सनि जी मौजूदगी में वारसनि हवाले कयो वियो हो। SHO खुशबख्त वारसनि जे इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾींदे रद्द कयो। फिर वो लोग यहाँ पर आए जो इसकी माँ थी भाई थे और इनके जो बासर जिम्मेदार थे वो लोग यहाँ आए तो उन्होंने ये बताया कि नहीं बच्ची की उम्र जो है वो पूरी है। हालांकि उस बच्ची की उम्र कम थी। तो हमने बाकी इन्वेस्टिगेट वगैरह किया कोई निकाहनामे हमारे पास आए नहीं जिस पर हम कार्रवाई करते। तो यहाँ डिसाइड करके इन्होंने लिख कर दिया मैं एफिडेविट पे साइन वगैरह दिए कि ठीक है हम शादी नहीं करेंगे हमारी बच्ची की उम्र कम है। तो हमने वो डिसाइड करके इनकी बच्ची इनके हवाले की है। ना कोई FIR कटी है ना कोई NC कटी है जिस पर हम इसको कोर्ट में पेश करते या क्या था। बच्चे का लड़की का भाई लड़की की माँ लड़की की सास जो थी वो साथ थी इनके हवाले करके और ये लोग चले गए। उसके बाद क्या हुआ क्या नहीं हुआ ये मजीद जो है ना हमें नहीं मालूम कि अब ये क्या ब्लेम लगा रहे हैं या क्या रिवेंज लेना चाहते हैं किस किस्म का। 5 ॾींहं अॻु पुलिस पारां जॾहिं अमीशा खे हिफ़ाज़ती तहवील में वठी थाणे ते आंदो वियो हो त उन वक़्तु अमीशा KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो हो त संदसि शादी न पर मंगणी थी रही हुई ऐं पुलिस वॾेरनि जे चवण ते कार्रवाई करे खेसि नाहक थाणे ते खणी आई आहे। मंगणी थी? मंगणी कंहिंसां रथियल हुई? शाज़ेब केरु पाण? जी मुंहिंजो छोकिरो। अच्छा पोइ हुननि चयो पिया तुंहिंजी शादी पई थी? जी न मुंहिंजी मम्मी पे अच्छा भाउ जी थी। तव्हां पाण केरु आहियो? ख़ासि कहिड़े पासे वेठा आहियो? इलाइक़े में इहे चोबोल आहिनि त नींगरी खे पुलिस जे गठजोड़ सां बासर वॾेरनि पारां खंभियो वियो आहे। IG सिंध खे हिन संगीन ऐं हसास नोयत वारे मामले जो फौरी तौर नोटिस वठंदे शिफ़ाफ़ जांच कराइणु घुर्जे। हुननि चयो पिया तुंहिंजी शादी पई थी? जी न मुंहिंजी मम्मी पे तव्हां पाण केरु आहियो? छा ॿुधायूं असां सां ज़ुल्म थियो आहे। न असांजी छोकिरी कोर्ट में पेश कयूं न असांखे ॾिनो ऐं थाणे में ई असांजी छोकिरी गायब करे 5 ॾींहं थिया आहिनि। असीं रड़ियूं पिया करियूं केरु पंहिंजी इज़तूं लुटाईंदो वॾेरनि खां। हुकूमत छा जी
इनकी बच्ची इनके हवाले की है।